बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद साहिबिल वजहिल अनवर वल जबीनिल अज़हर। सलातन व सलामन अलैका या सय्यिदी या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारी जमायत सगोरी, हिन महीने मुबारक रजबुल मुरज्जब में अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे हबीब नबियन जे इमाम ऐं ताजदार असां ऐं तव्हां जे महबूब सय्यदना मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे मेराज शरीफ जे अज़ीम तरीन सआदत सां मुशर्रफ फरमायो। मेराज उरूज मां वरतला। उरूज जी माना आहे बुलंदी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे अल्लाह तबारक व तआला इहा सआदत अता फरमाई जेका रसूलुल्लाह खां अॻु में कंहिंखे बि कान मिली, नई क़यामत ताईं बाद में कंहिं ॿिए खे मिलंदी। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन अल्लाह सुब्हानहु व तआला जो दीदार मेराज जी सूरत में काफ़ी भेरा कयो। बुज़ुर्गनि लिखियो आहे त तक़रीबन 36 भेरनि ताईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खे मेराज जी सआदत मिली आहे, पर उन में सवाइ हिकिड़े भेरे जे बाक़ी ॿियनि भेरनि में ख्वाब में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे इन महिरबानीअ सां रब करीम नवाज़ियो। पर हिकिड़ी राति हिकिड़े मेराज जी सूरत इहा आहे जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन ज़ाहिरी सुजागीअ वारी हालत में जिस्मानी तरह सां हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन ज़मीनी सैर बि कयो ऐं ज़मीन खां मथे पहिरें आसमान ताईं ऐं मथे 7 आसमाननि जा सैर, जन्नत जो मुशाहिदो, जहन्नम जो पसण ऐं उन खां मथे सिदरतुल मुंतहा खां मथे उला फ़ौक़ल उला रब करीम जी ज़ात बाबरकात जे अर्शे मुअल्ला जा दीदार कया। रब करीम जी ज़ात बाबरकात जो दीदार हबीब करीम हिननि जिस्मानी अखियुनि सां कयो ऐं इहो समूरो सैर करे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन मोटी आया। इहो समूरो सैर राति जे बिल्कुलु थोरे हिस्से में थियो
क़ुरान करीम जी आयत मुबारका जे अल्फाज़नि में इन जो ज़िक्र मौजूदु आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात इहा सआदत मुस्तफ़ा करीम खे ई अता फ़रमाई आहे। इहा सआदत ॿिए कंहिंखे बि कान मिली आहे। इहो मौजिज़ो आहे रसूलुल्लाह जी ज़ात जो। अल्लाह करीम जी ज़ात बाबरकात जो दीदार, उन नूर जो दीदार करणु, इहा इंसानी लिबास में बशरी सूरत में रब करीम जी ज़ात बाबरकात जो दीदार करणु, अक़ुल इन ॻाल्हि खे मञे कोन थो। इन जे करे त असां ज़ाहिरी तरह सां ॾिसूं त नूरानियत जे आॾो ही इंसानी जिस्म छा थो उहो बर्दाश्त करे सघे, पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा अनवार ऐं तजल्लियात, बल्कि रब करीम जे उन नूरानियत जो जंहिं बि कैफ़ियत सां हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीदार कयो, इहा वाक़ई इंसान जे अक़ुल में ॻाल्हि अचण वारी कान्हे का। पर मौजिज़ो चयो ई उनखे वेंदो आहे जेको इंसान जे अक़ुल खे आजिज़ करे छॾे। नबियनि सॻोरनि जे हथनि ते मौजिज़ा ज़ाहिर थींदा आहिनि। आम तरह सां माण्हू अॼुकल्ह जे ज़माने में बि ईअं चवंदा आहिनि, कंहिं वलीअ जे हथ जी ॻाल्हि हुजे, का करामत जी ॻाल्हि हुजे, त उते बि माण्हू मौजिज़े जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि त भई फ़िलाणे मौजिज़ो ॾेखारे छॾियो। आम तरह सां चयो वेंदो आहे त फ़िलाणे बुज़ुर्ग जो हीउ मामिलो जेको हुयो सो इहो मौजिज़ो थी वियो। पर यादि रखो, मौजिज़ो सिर्फ़ु नबी सॻोरे जे हथ ते ज़ाहिर थींदो आहे। जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि जेका इंसान जे अक़ुल खां सम्झ खां मथे हुजे ऐं अहिड़ी का ॻाल्हि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे कंहिं नेक सालिह बाने कंहिं वलीअ जे हथ ते ज़ाहिर थिए त उनखे मौजिज़ो कोन चइबो, बल्कि उनखे करामत चयो वेंदो आहे। वलीअनि सॻोरनि जे हथनि ते करामतूं ज़ाहिर थींदियूं आहिनि ऐं नबीअनि सॻोरनि जे हथनि ते अल्लाह तबारक व तआला मौजिज़ा ज़ाहिर फ़रमाईंदो आहे। ऐं यादि रखो, जीअं मौजिज़ो इंसान जे अक़ुल खे आजिज़ करे छॾींदड़ आहे, ईअं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे वलीअनि जूं करामतूं बि इंसानी अक़ुल खे आजिज़ कंदड़ आहिनि। अल्लाह ताला जो वली हिन जाइ ते मौजूदु हुजे ऐं अखियुनि सां मुशाहिदो कंदड़ हुजे हज़ारे मेल परे शइ जो, त इहा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे वलीअ जी करामत आहे। ऐं करामतूं बि बरहक़ आहिनि, उहे बि क़ुरान करीम मझां साबित आहिनि। नेकनि सालिहनि बाननि जा वाक़िआत क़ुरान करीम में मौजूदु आहिनि। बहरहाल मूं अर्ज़ु कयो पे मौजिज़े जो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जो दीदार कयो हिन रजबुल मुरज्जब जे महीने मुबारक में, इहो मुस्तफ़ा करीम जो ॿियो नंबर वॾे में वॾो मौजिज़ो आहे। सभ खां वॾे में वॾो मौजिज़ो मुस्तफ़ा करीम जो उहो क़ुरान करीम आहे। पहिरें नंबर ते मुस्तफ़ा करीम जा मौजिज़ा हज़ारनि जे तादाद में आहिनि, पर सभ खां वॾे में वॾो पहिरें नंबर ते जेको मौजिज़ो आहे मुस्तफ़ा करीम जो, इहो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जो पाक कलाम आहे। क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद दुनिया खे जंहिं हैरत में विझी छॾियो। क़ुरान करीम अॼु बि सवें साल गुज़री विया आहिनि, अॼु बि क़ुरान करीम उन ई असली सूरत में असां तव्हां वटि मौजूदु आहे जंहिं सूरत में हबीब करीम ते नाज़िल थियो। ऐं क़यामत ताईं केर बि इन में ज़रो बि तब्दीली कोन थो करे सघे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात इन जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो पाण खणी छॾियो आहे। आसमानी किताब अॻु में बि नाज़िल थिया, ईअं रुगो न सम्झो त उहे के किताब माअज़ल्ला नाक़िस हुया या उन्हनि जी का हैसियत अहिड़ी कान हुई, ईअं न आहे। उहे अॻु में आसमानी किताब नाज़िल थिया, तौरात आहे, इंजील आहे, ज़बूर आहे,
उहे बि आज़मत जा आहिनि। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जे तरफ़ां जलीलुल क़दर नबीअनि सॻोरनि ते नाज़िल थिया। पर फ़र्क़ु इहो आहे त उन्हनि किताबनि जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो रब करीम कोन खयो हुयो, क़ुरान करीम जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो अल्लाह करीम खणी छॾियो आहे। उन्हनि में उन्हनि क़ौमुनि तब्दीलियूं करे छॾियूं पंहिंजी मर्ज़ीअ सां। अॼु बि मुख़्तलिफ़ ज़माननि में उन जा मुख़्तलिफ़ एडिशन छपजंदा रहंदा आहिनि। किताब इहे जेके अॻियां आहिनि, बाइबल, तौरात आहे, इंजील आहे, इहे जेके किताब अॼुकल्ह बाज़ारुनि में मिलनि था, पर का ख़बर कान्हे का त हिन में केतिरी तब्दीली थियल आहे, इहे असली सूरत में कहिड़ो आहे। ज़माननि मटिजण सां उहे मटिजंदा ई रहंदा आहिनि। पर क़ुरान करीम अल्लाह जो उहो किताब मुबीन आहे जेको पाण कॾहिं बि मटिजण जो कोन्हे, कोई ज़माना मटाइण आयो आहे। क़ुरान करीम क़ौमुनि खे तब्दील करे छॾींदो, ज़माननि खे बदिलाए छॾींदो, पर क़ुरान करीम हमेशह महफ़ूज़ आहे। ऐं ईअं बि नाहे त हिकिड़े ज़माने सां उन जी माना ईअं सहमत हुजे ऐं ॿिए ज़माने में वरी इहो उन सां सूट न करे, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। क़ुरान करीम हर ज़माने सां ठीकु आहे। जेको बि ज़मानो ईंदो, कंहिं बि ज़माने में जेकॾहिं कंहिं बि इंसान खे बहितरी पंहिंजी भलाई घुरिजे थी त उन जे लाइ मुकमल ज़ाब्ते हयात क़ुरान करीम ई आहे। अॼुकल्ह दुनिया जा ख़्यालात मटिजंदा रहनि था। ज़माने गुज़रण सां क़ौमुनि जा ख़्याल तब्दील थींदा रहनि था। अॼुकल्ह जी हिकिड़ी आम तव्हां ॾिसंदा हूंदव अख़बारुनि में ऐं मीडिया ते तव्हां ॾिसंदा हूंदव त औरत जेका आज़ादी घुरे थी त उनखे औरत जेका आहे सा सम्झो वञे थो त इहा क़ैद आहे। इस्लाम जो उनखे परदे में रखियो आहे त उहे सम्झनि थियूं त उहे क़ैद आहिनि। यादि रखो, इहा का पाक दामन, का परहेज़गार, का नेक सालिह औरत जेका हुजे उन जो कतई तरह सां इहो ख़्यालु कोन हूंदो। ऐं उहे सम्झनि थियूं त जेका चार दीवारीअ में, जेका परदे में जेका औरत जी इज़त आहे सा ॿिए किथे बि कान्हे का। उहे औरतूं सम्झनि थियूं, पर जेके दुनिया जे मकरनि फ़िरेबनि में अची करे ईअं आज़ाद ख़्याल वारी ॻाल्हि कनि थियूं त हक़ीक़त इहा आहे त औरत जेतिरी आज़ाद घुमंदी ॿाहिरि उन जे इज़त ऐं वक़ार खे एतिरो ख़तरो आहे। पर औरत जी इज़त ऐं वक़ार उन ई सूरत में ई आहे जेका सूरत महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाई आहे। इस्लाम जेका औरत खे इज़त ॾिनी आहे, अॻु में इस्लाम जे अचण खां अॻु में कॾहिं हुन जो तसवुर बि कोन हुयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तशरीफ़ आवरीअ खां अॻु में ॾिसो त छा हालत हुई। जहालत जे ज़माने में औरतुनि सां छा ज़ुल्म ऐं सितम कयो वेंदो हुयो। अॼु बि जिते जहालत आहे, जिते इस्लाम जी तालीम न पहुती आहे, उते अॼु बि औरतुनि सां ग़लति सलूक इख़्तियार कयो वेंदो आहे। हिकिड़ी ख़ातून आई मूं वटि, उन जेका ॻाल्हि कई यकीन ॼाणियो त दिलि भरिजी वई, अखियूं ॻोढ़ा ॻाणण ते मजबूर थी वयूं। उन औरत ॻाल्हि कई त 10 साल थी विया आहिनि ऐं हिकिड़े शख़्स जे निकाह में आहियां, 10 साल थिया आहिनि त उहो हिकिड़ी राति बि मूं वटि कोन रहियो आहे। सम्झ में न अचे त माठि करे वे, महिरबानी करे। 10 साल थी विया आहिनि त उहो घर कोन थो अचे। ठीकु आहे, जेकॾहिं नाहे तोखे उन वटि रहणो त उनखे क़ैद करे औरत खे छो रखियो आहे। इहा इस्लाम जी तालीम कतई तरह सां कान्हे का। जेकॾहिं तूं उनखे नथो रहाए सघीं त उनखे तलाक ॾेई करे आज़ादु कर, त हू पंहिंजी मर्ज़ीअ सां, जेको इस्लाम उनखे हक़ु ॾिनो आहे, पंहिंजी मर्ज़ीअ सां ॿियो निकाह करे छॾे। 10 साल कंहिं औरत खे क़ैद करे रखणु। मूं हुन खां पुछियो त तलाक छो नथो ॾे उहो, त हुन इहा ॻाल्हि कई त तलाक जो असां वटि रवाजु कोन्हे को।
छा जो रवाज मुस्लमान आहियो तव्हां? इस्लाम जे जॾहिं तव्हां कलमू रसूलुल्लाह जी ज़ात ते पढ़ियो त पोइ तव्हांजा पंहिंजा रवाज कहिड़ा आहिनि? जेकॾहिं तव्हांखे हलणु घुरिजे त रसूलुल्लाह जी शरीयत जे मुताबिक़ हलणु घुरिजे। असांजो ॿियो कुझु बि कोन्हे को। जॾहिं असां कलमू पढ़ी करे अल्लाह सुब्हानहू व तआला जे फ़रमान में पंहिंजी ज़िंदगी ॾिनी आहे, जॾहिं असां महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमू पढ़ियो आहे त सम्झो त असां ज़िंदगी रसूलुल्लाह जी ताबेदारीअ में ॾेई छॾी आहे। त उनखां बाद में असांजा पंहिंजा रस्मूं रवाज ॿिया रीतूं इहे छा माना रखनि थियूं? हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला युमिनु अहदुकुम हत्ता यकून हवाहु तबअन लिमा जिअतु बिही। तव्हां मां एसि ताईं को बि मोमिन नथो थी सघे जेसि ताईं पंहिंजूं समूरियूं ख़्वाहिशूं मुंहिंजी शरीयत जे ताबे नथो करे छॾे। असांजूं पंहिंजूं ख़्वाहिशूं कहिड़ी माना थियूं रखनि? जॾहिं रसूलुल्लाह ते असां कलमू पढ़ियो आहे त असां पंहिंजो कुझु बि पाण वटि कोन रखियो आहे। असां रसूलुल्लाह जा हुक्म अखियूं बंदि करे पंहिंजे ज़िंदगीअ में हलाया आहिनि। इहो ई मुस्लमान जो अमल हुजणु घुरिजे। त केॾी न इहा ज़ुल्म जी ॻाल्हि आहे जो निकाह में औरत खे रखे 10 सालनि ताईं उन वटि न अचे ऐं न ई उनखे आज़ादु करे जो हूअ पंहिंजे मर्ज़ीअ सां को ॿियो वञी करे निकाह करे। ईअं आज़ादु बि उनखे कोन थो करे। इहो असां वटि रवाज कोन्हे को ऐं इनखे माण्हू ताना हणनि था। मूंखे अफ़सोस थियो ॾाढो त इन अहिड़े ॻोठ में पूरे इलाइक़े में को बि अहिड़ो माण्हू कोन्हे को जेको इन ज़ुल्म जे ख़िलाफ़ का ॻाल्हि करे। वाक़ई औरतुनि सां नाहक उन्हनि जायुनि ते आहिनि जिते अॼु ज़ुल्म आहे, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इन शरीयत मुतहरा में जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त अकुल हैरान थी वेंदो। अॼुकल्ह जी ॻाल्हि त सवली आहे, पर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ज़माने में पंहिंजी न्याणीअ जे लाइ कहिड़ी ॻाल्हि कई हुई जंहिं ज़माने में औरतुनि खे ज़िंदह क़बरुनि में दफ़नायो वेंदो हुयो। उन ई ज़माने में ॻाल्हि करणु कंहिंजे लाइ, कंहिं पंहिंजी न्याणीअ जे लाइ प्यार जी ॻाल्हि करणु इहा सवली कान हुई। पर क़ुर्बान वञा सय्यदे आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात तां पाण करीमन फरमायो त फ़ातिमतु बिदअतुम मिन्नी, फ़ातिमा मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे। न्याणीअ खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि लफ़्ज़नि में उन ज़माने में इज़त ॾिनी जंहिं ज़माने में न्याणियुनि खे ज़िंदह क़बरुनि में दफ़नायो वेंदो हुयो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो, त यादि रखो जिते ज़ुल्म थिए थो औरतुनि सां, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी मुबारक जे उन निचूड़ मां हसल जेको आख़िरी जेको हजतुल वदा जो जेको अहम तरीन ख़ुतबो हुयो, उन में मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उम्मत खे जेके अहम तरीन वसीयतूं कयूं हुयूं, रसूलुल्लाह जो दुनिया जे तख़्ते ते अचणु इहा का मामूली ॻाल्हि कान्हे का। सम्झो त पूरी इंसानियत जी अज़मत जा सबक़ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मुकम्मल खणी आया। ऐं हाणे क़यामत ताईं को बि ॿियो नबी अचणो कोन्हे को जेको अञा का बहितरीअ जी ॻाल्हि ॿुधाए। बहितरियूं जेके बि आयूं से रसूलुल्लाह आणे छॾियूं। उन हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजतुल वदा में ख़ुतबे में वसीयत कई हुई त मां तव्हांखे अल्लाह जे बानियुनि जे बारे में वसीयत थो कयां, उन्हनि सां सुहिणो सलूक कजो। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन औरतुनि जी वसीयत कई, उन्हनि जे हक़नि जी वसीयत कई आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो, त अर्ज़ु कयमि पे त इहे समूरियूं हिदायतूं अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में नाज़िल फरमायूं। ऐं क़ुरान करीम मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सभिनी मौजिज़नि खां वॾे में वॾो मौजिज़ो आहे, जंहिं हर ज़माने खे हैरान करे छॾियो आहे। रहंदी दुनिया ताईं इंसान केतिरे बि शऊर जे बुलंदियुनि ताईं पहुचे, पर क़ुरान करीम जी हिकिड़ी हिकिड़ी आयत पढ़ंदो त उनजो कंधु उन जे अदब ऐं एहतराम में झुकी वेंदो। इन खां वधीक
इल्म, शूर, दानाई कंहिं जाइ तां मिलंदी कान का। क़ुरान करीम उहो किताब मुबीन आहे। दुनिया जो को बि कलाम ॾिसो, क़ुरान करीम में सूरह लुक़मान में हिकिड़ी आयत मुबारका नाज़िल थियल आहे, वलौ अन्नमा फिल अर्दि मिन शजरतिन अक़लामुन वल बहरु यमुद्दुहु। जेकॾहिं पूरी रूए ज़मीन जा जेके वण आहिनि से कलम करे छॾिजनि, ऐं पूरी रूए ज़मीन में जेके बि समुंडनि दरियाहनि जा जेके बि पाणी आहिनि उन्हनि खे मस बनाए छॾिजे। ऐं अल्लाह करीम फरमायो त इन्हनि सां वेही करे जेकॾहिं अल्लाह जा कलमा लिखजनि, क़ुरान करीम जूं मानाऊं, उन्हनि जा मफ़हूम जेकॾहिं वेही करे लिखजनि त अल्लाह करीम फरमायो त इहे इन्हनि सां लिखजंदो रहे। मिन बादिही सबअतु अबहुरिन, इहे हिकिड़ो भेरो त दुनिया जो पाणी ख़तम थी वञे, वरी 7 पाणी एतिरा ॿिया आणजनि, एतिरा 7 भेरा वरी रूए ज़मीन जा जेके बि वण आहिनि से कलम कजनि। उन्हनि सां वेही करे रब करीम जे हिन किताब मुबीन जा कलमा जेके आहिनि उन्हनि जी अज़मत, उन्हनि जी बरकत ऐं उन्हनि जूं मानाऊं, उन्हनि जा मफ़हूम वेही करे लिखजनि त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात फरमायो इहे 7 समुंड ॿिया बि खुटी वेंदा, क़ुरान करीम जूं अज़मतूं लिखण खां कोन खुटिजंदियूं। इहो किताब मुबीन अल्हम्दुलिल्लाह असां तव्हां वटि मौजूदु आहे। इन खे जेकॾहिं मज़बूतीअ सां अॼु उम्मत जेकॾहिं खणी हथ में जेकॾहिं निकिरे त हीअ उम्मत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पूरी दुनिया जी रहबरी कंदड़ आहे। पर अॼु असां क़ुरान करीम जी तालीमात खे छॾे ॾिनो त अॼु सभिनी खां वधीक मुसीबतुनि में असां फासी विया आहियूं। अॼु जेकॾहिं मुसीबतूं अचनि थियूं, किरोना वायरस जी सूरत हुजे या ॿी का आफ़त हुजे, कीअं दिलि रत जा ॻोढ़ा रोए थी। कॾहिं उम्मत मुहम्मदीअ जे मथां अहिड़ो ॾींहुं बि को अचणो हुयो कंहिंजे तसवुर में कोन हुयो त काबतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ बंदि थी वञे या एॾी वॾी सआदत हिन उम्मत खां खसिजी वञे, इहो कंहिं सोचियो कोन हुयो। पर असांजे गुनाहनि जे करे अञा हिन उम्मत जूं नियाणियूं जेकॾहिं रोडनि ते निकिरनि त कहिड़ी ॻाल्हि कजे, ही कहिड़े तरफ़ हीअ उम्मत वञी रही आहे। यादि रखो इहा केॾी ॾुखी ॻाल्हि आहे जो काबतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ हिन उम्मत में रुकिजी वञे। इहो तवाफ़ ई हुयो जंहिं दुनिया जा जे कुफ़र जूं जेके किला हुया उन्हनि जा मज़बूत, जॾहिं बि काबतुल्लाह शरीफ़ जे तवाफ़ ते नज़र पवंदी हुई त उन्हनि कुफ़रनि जा जेके कोट किला हुया से हमेशह ॾकंदा ई रहंदा हुया। इहा वाहिद जाइ हुई जंहिंजे दीदार करण सां ई हमेशह ईमान खे तवानाई ऐं ताज़गी मिलंदी हुई। अॼु मुस्लमान हसरत जूं नज़रूं खणी करे ॾिसे थो, काबतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ रुकिजी वियो। ख़ुदारा बुरायुनि खां रुकजो त रब करीम उहे महिरबानियूं वरी असां तव्हांखे मोटाए ॾींदो जेके बंदि थी चुकियूं आहिनि। जेकॾहिं असां गुनाहनि खे छॾे ॾियूं, रसूलुल्लाह जी शरीयत मुतहरा ते जेकॾहिं अमल कयूं त इहे अल्लाह करीम जूं महिरबानियूं जेके हिन उम्मत जे मथां आहिनि से कॾहिं बंदि थियणियूं आहिनि ई कोन के। असांजे ज़ुल्मनि जे करे अॼु मुस्लमान ज़ुल्म जो शिकार आहिनि। इहे सभु असांजे अमलनि जी वबा आहे, असांजे बद अमालिन जो नतीजो आहे। कंहिंजे आॾो ॻाल्हि कजे, अल्लाह करीम खां असां सभई माफ़ियूं था घुरूं। असां गुनहगार आहियूं, असांजा करीम रब असांखे माफ़ियूं अता फरमा। असां में तौफ़ीक़ कान्हे का, असां शैतान जे मकर ऐं फ़िरेब में अची करे उन जे पुठियां लॻी पिया आहियूं। असांजा करीम रब असांजी रहनुमाई फरमा। ऐं नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं गुंबद ख़ज़रा जा मकीन असांजी दाह ॿुध, असांजी मदद फरमाए, पंहिंजी उम्मत ते रहम फरमाए। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या रसूल अल्लाह उन्ज़ुर हालना, या हबीब अल्लाह इस्मा क़ालना, इन्नना फी बहर हम्मिम मुग़रक़ून ख़ुज़ बिअयदीना सहिल लना अश्कालना। या रसूल अल्लाह असांजी मदद फरमा। इहा उम्मत अॼु ॾुखे दौर मां गुज़री रही आहे। शल्लल्लाहु करीम असां समूरनि खे हिदायत नसीब फरमाए, शैतान जे मकर ऐं फ़िरेब खां असां सभिनी जी हिफ़ाज़त फरमाए। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, इब्न माजा शरीफ़ जी हदीस आहे,
सैयदना अलीउल मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम खां रिवायत आहे, पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वालि वसल्लम जिन फरमायो खैरुद दुआए अल क़ुरान, दवाउनि में भली दवा क़ुरान करीम आहे। क़ुरान करीम में रब करीम फरमायो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरान मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन, असां ही जेको क़ुरान करीम तव्हांजे तरफ़ नाज़िल कयो आहे इहा शिफ़ा बि आहे त मोमिननि जे लाइ सरापा रहमत बि आहे। एॾियूं महिरबानियूं हूंदे बि असां तकलीफ़ में छो आहियूं? यकीन ॼाणियो त असांजे बद अमालियुनि जो नतीजो आहे। सल्लल्लाहु तबारक व तआला महबूब करीम जी सुन्नत ते उम्मत मुहम्मदीअ खे हलण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वालि वसल्लम जिन फरमायो मन क़रअल आयतैन मिन आख़िर सूरतिल बक़रा कफ़ता, हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वालि वसल्लम फरमायो जंहिं सूरह बक़रा जूं आख़िरी 2 आयतूं पढ़ियूं त उहे 2 आयतूं उनखे काफ़ी आहिनि, ॿिए कंहिं पासे उनखे परेशान थियण जी ज़रूरत ई कान्हे का। 2 आयतूं सूरह बक़रा जूं आख़िरी आयतूं जेके रब करीम जे ख़ासि ख़ज़ाननि मंझां आहिनि, हिन उम्मत खे अता कयूं वयूं आहिनि। अॻु में कंहिंसां बि इहा महिरबानी कान थी आहे। हबीब करीम फरमायो त जेको इन्हनि आयतुनि जी तिलावत करे त उनखे परेशान थियण जी ज़रूरत आहे ई कान का। हज़रत अब्दुल्लाह इब्न खुबैब रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु निकितासीं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकिड़ी क़ौम वटि कुझु तरसिया, पोइ ईअं उतां कंहिं हाजत जे लाइ निकिता, मां बि पुठियां हलियुसि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वालि वसल्लम जिन हाजत खां मोटी आया, फरमायाऊं त इब्न खुबैब कुल, ऐं अब्दुल्लाह इब्न खुबैब चओ। कुल त माक़ूल, अर्ज़ु कयुमि त या रसूल अल्लाह छा चवां? पाण करीमन वरी फरमायो त चओ। मूं अर्ज़ु कयो त छा चवां? टियों भेरो पाण करीमन फरमायो त इब्न खुबैब चओ। अर्ज़ु कयुमि त छा चवां? पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वालि वसल्लम जिन फरमायो त कुल हुवल्लाहु अहद, चओ त अल्लाह हिकु आहे। अल्लाह इहो सूरह इख़लास तिलावत कर ऐं मुअव्वज़तैन कुल अऊज़ु बिरब्बिल फलक ऐं कुल अऊज़ु बिरब्बिन नास, इन्हनि सूरतुनि जी तिलावत कंदो कर। पाण करीमन फरमायो त जेको बि इन्हनि जी तिलावत कंदो लम यदुर्रहु शैउन, उनखे का बि शइ तकलीफ़ कान ॾींदी। अल्लाह तबारक व तआला शल उम्मत मुहम्मदीअ जी हिफ़ाज़त फरमाए, शैतान जे मकर ऐं फ़िरेब खां उन्हनि खे पंहिंजी पनाह अता फरमाए। आमीन बिजाहिन नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।